नमस्ते, जय झूलेलाल। तव्हांजो स्वागत आहे हिते भावनगर में, असांजे शहर में। ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं कि तव्हां हेतिरो परे रायपुर छत्तीसगढ़ खां हिते आया आहियो। मुंहिंजो सभिनि खां पहिरियों सुवाल इहो रहंदो कि तव्हां हेतिरो परे कहिड़ी आशाउनि सां आया आहियो? तव्हांजे मन में अहिड़ो छा जाॻियो कि असां हेतिरो परे भावनगर ट्रैवल कयूं हिन हिकु फंक्शन जे लाइ? जय झूलेलाल। मां पाण खे ॾाढो ख़ुशकिस्मत सम्झां थी कि अॼु मां भावनगर में आहियां, छोकी मां सिंधियत जी सेवा में लॻल आहियां ऐं लॻभॻि मुंहिंजे ख़्याल सां 89-90 खां वठी मां इन सेवा में आहियां। त जिते बि मूंखे पतो पवंदो आहे कि पंहिंजे समाज जो कोई सिंधी कार्यक्रम आयोजन आहे ऐं ख़ासि कर महिलाउनि लाइ, नारी शक्ति लाइ, त मूंखे ॾाढी ख़ुशी थी। हिकु आशा ऐं विश्वास रखी करे ई हिते आई आहियां कि भई जेको अॼु असांजो समाज अलॻि अलॻि पंथनि में बटियल आहे, त समाज जे हिकु प्लेटफॉर्म ते सभु असां गॾिजी करे हिकजुट थी करे एकता जो परिचय ॾियूं, सामूहिक ॾिण वार बि मल्हायूं ऐं गॾु गॾु ईअं ई आयोजन थींदा रहनि ऐं पाण में सम्मिलित थींदा रहूं। त हिकु नई दिशा ऐं नई दशा समाज खे ज़रूरु मिलंदी। त उहा नई दिशा ऐं नई दशा ॼण जे लाइ असांजे हितां जे शहर जे समाज खे तव्हां छा मैसेज ॾींदव? हिकिड़ो बसि मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदमि, छोकी असांजी जेकी पारंपरिकता आहे, तीज त्योहार आहिनि, खान पान आहे, उन खां ॾाढो दूरि हली आया आहियूं। अॼु असांजे रंधिणनि में मां इहो ॾिसां थी कि बिरयानी ऐं कबाब घुसी आया आहिनि, जिते ढोढा, दाल पकवान ऐं इन प्रकार जा आइटम, भोरी कुटी इहे हूंदा हुआ, अॼु उहे समाप्ति जी ओर आहिनि। गॾु गॾु असांजी वेशभूषा, ॿोली त पहिरियों आहे ई जेकी विलुप्तता जी ओर, पर असांजी वेशभूषा, अॼु असां मर्यादित वेशभूषा में बि न आहियूं। मूंखे चवंदे इहो, छोकी हिकु नारी आहियां, पर इहा बि ॾिसां थी त भावनगर समाज जेको सिंधी समाज आहे, उन सां मुंहिंजी अपेक्षा इहा ई रहंदी कि इहा जोति जेकी अॼु जॻाई अथऊं, इन में घी विझंदा रहनि, इहा बाती वधंदी रहे ऐं इहा रोशनी भावनगर खां अनेक शहरनि ताईं वञे, पूरे सौराष्ट्र में वञे। इहा ई भावना आहे। हिकु लास्ट सुवाल, तव्हां असांजी जनरेशन खे छा अहिड़ो मोटिव ॾींदव कि उहे भारत सिंधु सभा जॉइन करनि, जंहिंसां उन्हनि जो करियर बि ठहे, लाइफ बि ठहे ऐं उहे पंहिंजे पाण में हिकु नओं अनोखो कुझु रूप ॿाहिरि अचनि? जी, मां युवा पीढ़ी लाइ ज़रूरु चवंदमि, छोकी उन में अनंत शक्ति आहे। युवा जो उल्टो ई आहे वायु, उन में वायु समान वेग आहे। पर अॼु छोकी अलॻि अलॻि एजुकेशन जी फील्ड आहे, अलॻि अलॻि कैरियर जी फील्ड आहे, त उहे ॿार बि असांजा अलॻि अलॻि जॻहियुनि ते आहिनि, ॿाहिरि वञी शिक्षा था अर्जित करनि, पर हिकु प्लेटफॉर्म ते नथा गॾिजनि। जीअं सुख दुख में बि माता पिता मिलनि था, कंहिं धार्मिक आयोजन में बि माता पिता मिलनि था, पर ॿार हिक ॿिए सां कीअं मिलनि? त उन लाइ भारतीय सिंधु सभा हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं ते उन्हनि जी जेकी विशेषताऊं आहिनि, उन्हनि जे अंदरि जेकी क़ाबिलियत आहे, उन जो लाभ समाज खे मिले, सिंधियत खे मिले। छोकी अॼु असांजा ॿार हर फील्ड में, चाहे छोकिरियूं हुजनि चाहे छोकिरा हुजनि, पर समाज में उन्हनि जो लाभ असां नथा खणी सघूं। त इहो उहो प्लेटफॉर्म आहे जंहिं ते उहे ईंदा, उन्हनि जो लाभ असांखे मिलंदो, असांजे साम्हूं अहिड़ा ॿार ईंदा, असांजा ई इंटीरियर, असांजा ई डिज़ाइनर, असांजा ई CA, असांजा ई डॉक्टर्स, त केॾी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि रहंदी। जी बिल्कुलु, असां पूरी कोशिशि कंदासीं कि तव्हांजे ॾिनल रस्ते ते बिल्कुलु असां हली सघूं। थैंक यू, ॾाढी ख़ुशी थी ऐं महिरबानी तव्हां सभिनि जी। इन रास्ते ते हिकु ॼणो बि हली वियो त मां पंहिंजो पाण खे ख़ुशकिस्मत सम्झंदमि। मूंखे इहो विश्वास आहे कि भावनगर मां हिकु एनर्जी त निकिरंदी, उहा ज़रूरु चारो ओर फैलंदी। बिल्कुलु, असां इहा ई कोशिशि कंदासीं। थैंक यू वेरी मच। जय झूलेलाल।